हाय रुगो इते ते एडी गर्मी आ मस मस थावन मा जान छुट्टी आ हे ताला केड़ो घर आ जाए मेरे को कम कर ही कर ऊ कर ही कर फलाण कर टीर कर मटीर पर अल्लाह खैर करे कम सुझाई न तो अति वरी खूब खोड़े वेही रही अची करे अति हाने त थाव मल्यम गर्मी आ थोड़ो वे हाने तडे छा जी गर्मी आ गर्मी सर्दी हर के मथा घर जो कम छड़े दी पाचा उत बाहर कढ उती सही आदी हां सही आदी मर्जी वेहण लाए आया चंगी तरह बवा पवई चंगी तरह हेडो मिट्टी पई है कचरो पे बाहर आया नंडड़ा पाड़े जा दीद भी घट था सलाह छा सही तहना थी अदी सही का तो दिहणे है सही मुझे पैर न कढई मथे कर पैर पाड़ का पट जई ओह नो अलाए का थोड़या से सा भा मुझे जो बेड़ो खानो खराब थियो त बस ये अलाए का तो ये कुंधर मुझे ला अजाब ला का छे अतेसी नथी हर छे मां से खारिया सा दु करे सजो दी तमाई कम थी कया त दाबो भी मुझे मथा हां दाबो चंगाई मिठाई भी नथी बर्दाश्त कने पर धणे थी चंगाई मिठाई भी नथी बर्दाश्त कने हेडा ओ दीद जी कमी हेडो बुहारी दे हे सजो किन लगो पियो आ जाडे काले दिसबो आ हां फेराटी दिखाए बुहारी थी दे रानी हां ए मां तो के चाहिए हम तैयार थी वही रहो रक्षो करे आयो हम आवडो हाने मां थाव मले वेठम त वरी अदी चे फरियो हण पो मां छा के हाने पाण गालाइस अदी ऐसा के थोड़ो सामान वठणो आ फरमाइश कई ने छा जी फरमाइश कई थे छा जो सामान वठणो थी तो क्या बोला तो करे तमारो छोकरो आयो आ बस तैयार थी महीने बिन टन का पो फरमाइश करे ठीक है जाहिर हुनक जो भी रूह आ काशे वठी देणी है तो उनके वठी देणी है रूह त माखे चे न त अदी मुके ये चे खपे माखे आणे ने त मा गरजी भी वठी वण्यास बाकी हाने रोज ने एडी छुड़गाव मां वट ना है पाड़ो आ ओड़ो आ हर को पुछंद तो काले दी निकती वने रे ना घर का आज मां तो के छुट्टी छाला कराई ने ला त मां तो सा गडलन वदी सा ना लनम ये शेब न वट ये शेब न वट ये शेब मां तो सा लनम अदी आखिर मुर्स मां आस मुखे फरमाइश कंदी नी तोखे त न चोंदी काड़ी का शे उनके वठणी आ जाहिर मुखे चोंदी तो तोखे हया थे न त तू चैस न उनके समझाए न त अदी वडी आ जी अदी चवंदी आ ओए थींदो आ हां बाकी जो बहु ठोको तो चा हल काने वणन जी जरूरत आ कम कर घर जो कम अदी जेकी गाल तू घर में कंदिया लबैक हुंदी आ असा कदे इनकार कयो आ मां आई रुगो कम जे ला रुगो ही कम कर वरी हाने हथ डिटोल साबुन सा धो वरी मानियो पचा कम कार करे बस केम फरियो हम थाम लम अने छा कया केर न कंदिया हां घर जो कम केर न कंदिया हाने चंगी तरह हथ धो वनी साबुन सा सर्फ सा हथ धोई मले चंगी तरह किनिया हथ त मेरा कया थी हर को घर जो कम कंदो को मानी कर बाबे जन अचन ता उनके चयो त शाम जी मानी ती खाए जो वरी हाने हथ धोई मानी पचाए हे दिसी तो केड़ो जुल्म मामू सा वरी हाने मानी पचाया ओह नो अदी हाने वडी आ अदी के इनकार भी तो कोन करे सकू था नी जुल्म ना तो मत का पछा दिया जुल्म न तू पुछे से पो पुछ जा जुल्म तो के माने चंगी तरह देखारिया दी जुल्म के थी दो हां एतरो ना आक सजे घर जो कम मां कया अदी के चवी छो कोन दो तू कुछ छा चवा अदी के अदी उम्र में माखो वडी आ पाण के आ मर पोयो पोचो हण ओन के समझाए त घर जो कम के थींदो आ हे छाई तू मर दई जा माई तो खादी पोचाण है भेणा वडी हाने मा काडे मोकारो क्या ओ तू चवीस न तई छाई अदी हाने मुझे अच्छी दाढ़ी के भी दिस थोड़ो सजी जिंदगी त तुझे चवणा ते मा पोचा आया बुधाए न कुहट के जेको काहे आ त माई सफाई कंदोम घर जी मा कम कर दिया छा अदी आ वडी मा एतराम कंदो मा तो अदी आ वडी दादी एतरो जुल्म असा सा मां एडो कम करे बैठी हाने वरी तोखे पोचा पकड़ाए छड़या तई बस करणो ये त ना है कबो न मानू न के थोड़ो चओ न त जो का नालो छा कुछ कम कार करे जार वो असा जे मता दाबो आ दे मां ना वरी हाने मानी पचा एमल थाव दो हेदे तथी त जुंडा पटियो कयास्ती रवानो हां वरी उन के दसती दियो मुझे सामू ज़बान थी लाए मां चवा थी छा है छा समझाए थसी बार बार शुरू थी दे बारी चंगी तरह दे पहुंचो ओए जिंदगी हां सजी उम्र थी ये पोचा हण दे हां तो खा प मां पुछा दी हाली मां फरिया आणी वेठा पुछंदी है कम करे कम जी कार जिंदगी साको नचा जो मेरा कम दे है असा शौकीन कम मुखे वणंदो आ न घर में घर जी सफाई हुजे अदी छा हारे तू दाग लहनी कोन था पया ओ बाने निभाग्य उल्टियों कयूं अलाए छा खादे किन जलिया थी त रात जी दाल न खा न
पापा खा सॼो ॾींहुं हिकिड़ी मानी थी उन ते बि ताना तुनका मां वञा त वञा काॾे आख़िर हाँ माई हिकड़ी मानी खाईंदी आहे चबर चार चांहि सां पापा रातो खाधे जी ॻाल्हि ॾिनी अथई मूंखे सुबुह पोइ उल्टियूं न कंदमि त ॿियो छा बीमार त थींदमि न हाँ बीमार थींदी बुरबली दवा बि कोन थी वठी ॾे तुंहिंजी बि भाॼाई आहे तोखां नंढी आहे कुझु पंहिंजी उमिरि जो बि ख्यालु कर कुझु त हुन सां सुठे नमूने मानी त ताज़ी खाइण दीदी करे सिखे त सही न कमु उते ईअं लाइ त न। छा कंदी ही ईअं त न आहे कबो न एॾो ज़ुल्म मूंसां पारू थी मानी थी मूंखे ॾे पाण सॼर थी खाए एॾो ज़ुल्म भेण मूंसां एॾो न काला मां वञा त वञा काॾे समझाए छॾेसि चौमास जीअं भाती हो न भातियुनि जे हिसाब सां मानी पचाए चौमास 4 रगड़ मुंहिंजा पचाए सुठा तेल हणी गिहु हणी तुंहिंजे लाइ चौमास 2 मानियूं खुश्क खाईंदो थी हिकिड़ी रगड़ी हिन जे लाइ हिन खणी 7-8 लोला त पोइ राति जो बचंदी मानी त कोतो बि कोन्हे जो हुनखे विझां ज़ाहिर आहे तव्हां खाईंदव न मां घुरांसि पई मखियल मानी पाण पराठा खाए पई चमांसि हितां हिकिड़ी मां पंहिंजे लाइ पचाई आहे उहा बि खणी होल सां पाण खाई वई मूंखे पारू थी मानी ॾिनई मंझंदि जी मानी पई आहे दी तूं बि 4-4 5-5 मानियूं खाए थी हिकिड़ी उनी खाधी त छा थी पियो छा थी पियो चमचागिरियूं कजांसि रुगो चमचागिरियूं हल चङी तरह पोचो कढ चङी तरह पोइ वरी चए थी त उल्टियूं थी करे उल्टियूं न कंदमि बाक़ी छा कंदमि हा मुंहिंजो छा उल्टियूं न करे खणी किन बि तो खाई पटाटा आहे धूड़ पाए वञी हाँ पोइ तॾहिं त मां वञा पई न पंहिंजे घर वारे सां उहो बि नथी छॾे अधी हलूं था बसि ॿुहारी ॾेई वठि रक्षो बीठो आहे हलूं था हा इहे मूंखे चयो तोखे त मां राति ॾिसंदमि मुंहिंजे लाइ त एॾो आज़ार आहे हेॾो तूं बि ॿुहारा ॾेखाए हेॾो हे बि डंडा हाणे वञा काॾे आख़िर मां पोइ मां कंहिंखे चवां